नाज़िन ज़िक्र कंदासीं हिंगोरचा जे ॻोठ मोरियल भुट्टो जो रहवासी मासूम जाफ़र भुट्टो बाज़ियाब थियण जी ख़ुशीअ में वारसनि पारां साफ़िन जे मान में आज ॼाणू ॾिनो वियो। उन हवाले सां तफ़सील ॾिसूं था शमसुद्दीन राजपर जी हिन रिपोर्ट में। नौरजहां थाने जी हद ॻोठ मोरियल भुट्टो मां साढा 3 महीना अॻो अगवा थियल मौसूम गुलन जहिड़ो जाफ़र भुट्टो जेको साढा 3 महीना धाड़ियलनि जे क़ैद में रहण खां पोइ राति जेको बाज़ियाब थी ऐं उहो पंहिंजे घर में पहुतो आहे त उनजे घर में ख़ुशीअ जी जेकी समा आहे, हर तरफ़ जेको आहे जशन वारो माहौल आहे। राति उनखे जुलूस जी सूरत में दुल्हन ऐं छनाइनि था पंहिंजे ॻोठ मोरियल भुट्टो में आंदो वियो। जॾहिं त हींअर जॾहिं प्रेस क्लब हिंगोरजा जी टीम ऐं सियासी समाजी अॻवान जेके जदोजहद जी अलामत बणियल आहिनि उहे हिते जॾहिं पहुता त उन्हनि जो बि इस्तक़बाल करे उन्हनि खे सिंधी अजरक टोपियूं ऐं हारनि जे तोहफ़नि सां नवाज़ियो वियो। असीं मौजूदु आहियूं उनजे घर में जिथे उन बचड़े जी आज़ादी वारी सूरत हाल खां पोइ हिते वॾी जेकी ख़ुशी जी लहर पैदा थियल आहे। अचो त उते जेके घर भाती सियासी समाजी या कॉम्प्रेस धुरियूं जिन जदोजहद कई आहे उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। पुटु जाफ़र अली जेको 21 मार्च ते अगवा थी वियो, उनखे साढा 3 महीना गुज़री चुका हुया। असीं मुसलसिल कोशिशूं कंदा रहियासीं साढनि 3 महीननि ताईं। तमामु ॿिन्ही ईदुनि जूं ख़ुशियूं असां सां गॾु थियूं आहिनि। असां तमामु बेहद ख़ुशि आहियूं ऐं मां शुक्रियो अदा कंदुसि डॉक्टर नज़ीर जो जंहिं मुसलसिल कोशिशुनि सां असांजो साथ ॾिनो ऐं सिविल सोसाइटी समाज जी ऐं एडवोकेट वकीलनि जंहिं बि भुट्टा बिरादरीअ साथ ॾिनो आहे। मां उन्हनि जो तमामु बेहद शुक्रगुज़ार आहियां ऐं तमामु सहाफ़ियुनि जो ऐं धरती टीवीअ जो तमामु बेहद शुक्रगुज़ार आहियां। मूं वटि अहिड़ा लफ़्ज़ न आहिनि जो मां जंहिं मुंहिंजो साथ ॾिनो आहे मां उनजो शुक्रियो अदा कयां। हारी ऐं मज़दूर आहिनि, आणी नई चाढ़ी ॾुथ ॾिहाड़ी सुमरा वारा आहिनि। उन्हनि मैदान अमल में बीही करे इहो साबित कयो आहे त सिंध बगड़नि नाहे खाधी। हाणे जे उमीद था कयूं जेके ॿिया ॿारड़ा असांजा सॼी सिंध मां खयल आहिनि उते बि अहिड़ी अवामी जदोजहद उथी खड़ी थिए त असांजा बचड़ा असांजूं न्याणियूं जेकर बाज़ाब थी वञनि ऐं सॼी सिंध अहिड़ो जशन करे जहिड़ो असां अॼु मोरियल भुट्टो में करे रहिया आहियूं। ही बिना भोंग जा आज़ादु थियो आहे। बिना भोंग जा आज़ादु माण्हू तमामु घटि थींदा आहिनि। हिन खे छा बस आहे जिन लोकल आवाम खे साथ खणी ऐं आवाम जे ज़ोर ते ही माण्हू बाज़ाब करियो आहे। जाफ़र जी वाज़ियाब मिली आहे, असांखे ॾाढी तमामु ख़ुशी थी आहे। जेको आहे ख़ुशीअ जो समा हिन ॻोठ मोहम्मद मोरियल भुट्टो में जेको आहे मासूम जाफ़र जी बाज़ियाबीअ ते मां ॾिसां पियो त समूरा जेके जाखोड़ी किरदार हुया उहे बि हिते मौजूदु, ख़ासि करे साईं डॉक्टर नज़ीर खोखर थियो या प्रेस क्लब हिंगोरजा जा जेके साथी आहिनि साईं गुलाम सिंह चांग वारा, अज़ीज़ मेमून वारा या धरती टीवीअ जो बि जेको किरदारु हुयो उहो मासूम जी बाज़ियाबीअ में मां सम्झंदो अहम हुयो। काश जेकॾहिं मीडिया न हुजे हा त असीं सम्झूं था त असांखे हीअ जेकी कामयाबी मिली आहे या न मिले आहे। धरती टीवीअ जा लख लाइक आहिनि जो हू राति तोड़े ॾींहं ॻोठनि में झंगनि जरनि में पंहिंजे मारूड़नि जे दाहुन ऐं कूकुन ऐं मथनि ज़ुल्म ऐं तशदुद जे ख़िलाफ़ु हर वक़्तु हर पल सरापा आहे मुज़ाहिरो बणियल आहे। धरती टीवी जे सॼे सथ खे जंहिं असांजे आवाज़ जो पड़लाव वञी करे उन्हनि ऐवाननि ताईं पहुतो ऐं उन्हनि ऐवाननि तहरक वरितो ऐं अॼु असां जंहिं ॻोठ में वेठा आहियूं जाफ़र अली भुट्टे जे ॻोठ में ऐं उहो बाज़ियाब थियो आहे, असांखे तमामु घणी ख़ुशी आहे। असीं जस था ॾियूं उन्हनि समूरनि दोस्तनि खे जंहिं पंहिंजे बुनियाद ते जेको आहे एहतजाज करे ऐं मासूम जाफ़र भुट्टे जी बाज़ियाबीअ खे यकीनी बणायो आहे। कैमरामैन हसनैन राजपर सां गॾु शमीज़ुद्दीन राजपर, धरती टीवी।